नाज़रीन अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। हींअर असां नएं दरे खां तक़रीबन 2 किलोमीटर फ़ासिले ते मियां जान मोहम्मद कलोड़ो जी दरगाह ते आया आहियूं। हीअ दरगाह वॾे अरसे खां मशहूरु दरगाह आहे। हक़ीक़त में ही कलोड़ा ख़ानदान हुया जेके हुकुमरान, उन्हनि मां ई हिकिड़ो फ़र्दु आहे, पर हाणे हिते वॾो दर्जो हासिलु करे वियो आहे ऐं औरतूं घणे तइदाद में हिते अचनि थियूं ऐं हिते अची अल्लाह अज़ व जल खां पंहिंजी मुश्किल कुशाईअ लाइ दुआऊं घुरनि थियूं। सो मुलाज़ा फरमाईंदा, हीअ आहे साईं मियां जान मोहम्मद कलोड़ो जी दरगाह। उन जी हीअ तव्हां हाणे जेका ॾिसी रहिया आहियो इहा क़बर शरीफ़ आहे। मोहतरमी, तव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजो यूट्यूब चैनल ब्यूटी ऑफ सिंध 786 जेकॾहिं अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त उनखे सब्सक्राइब करे उन जे बेल आइकान बटण खे दॿाए आल ते रखो ऐं असांजा व्लॉग ॾिसी पंहिंजनि दोस्तनि खे ऐं ॿियनि चैनलनि ते इहे शेयर कयो त असां तव्हांजा निहायत शुक्रगुज़ार रहंदासीं। सो मुंहिंजा साईं ही आहे मियां जान मोहम्मद ऐं उन सां मुतसिल वरी कुझु ॿियूं क़बरूं आहिनि, ही मुलाहिज़ा फ़रमायो। हींअर तव्हां खां इजाज़त जा तलबगार आहियूं। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, शल सदाईं आबाद हुजो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह।